الرحمن الرحيم الفجر وليال عشر والشفع والوتر والليل إذا يسر هل في ذلك قسم لذي حجر ألم تر كيف فعل ربك بعاد إرم ذات العماد التي لم يخلق مثلها في البلاد وثمود الذين جابوا الصخر بالواد وفرعون ذي الأوتاد الذين طغوا في البلاد فأكثروا فيها الفساد فصب عليهم ربك سوط عذاب إن ربك لبالمرصاد فأما الإنسان إذا ما ابتلاه ربه فأكرمه ونعمه فيقول ربي أكرمن وأما إذا ما ابتلاه فقدر عليه رزقه فيقول ربي أهانن كلا بل لا تكرمون اليتيم ولا تحاضون على طعام المسكين وتأكلون التراث أكلا لما وتحبون المال حبا جما كلا إذا دكت الأرض دكا دكا وجاء ربك والملك صفا صفا وجيء يومئذ بجهنم يومئذ يتذكر الإنسان وأنى له الذكرى يقول يا ليتني قدمت لحياتي فيومئذ لا يعذب عذابه أحد ولا يوثق وثاقه أحد يا أيتها النفس المطمئنة ارجعي إلى ربك راضية مرضية فادخلي في عبادي وادخلي جنتي. یہ سورۃ ہے الفجر، انہی جو بیان ہے اللہ تبارک و تعالی جی فرمان برداری ऐं हुन जी आयतुनि जो जेको इक़रार कंदो हुन जे हुकुम ते हलंदो अलाह ताला वटि उहो फर्मा बरदारनि में लिखियो वेंदो ऐं जेको इनकार कंदो ऐं मुंहुं मोड़ींदो रब ताला वटि सज़ा सख़्त आहे, हुन खां बचणु मुश्किल। तंहिं करे इंसान खे पंहिंजे रब जे तरफ़ मोटण जो ख़तरो रखणु खपे। उते रती रती जो हिसाब थींदो। इंसान पंहिंजा फ़राइज़ अदा करे पंहिंजे मुस्तक़बिल खे सुधारे ऐं पोइ पाण खे अलाह जे हवाले करे। असुल इहा ॻाल्हि आहे, जेकॾहिं इंसान में का चङाई आहे तबा जे अंदरि इन्हनि शयुनि जो लिहाज़ रखे, ईअं न थिए जो माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ जे ग़फ़लत में या आफ़ियत में रही बेपरवाह बणिजे। ईअं न कजे। रब तबारक व तआला जे हथ आहे सभु कुझु। इंसान खे उन मालिक ॾांहुं मुतवजह थियणु घुरिजे। हीअ ॿी ॻाल्हि आहे त रब ताला जे हिन मुल्क ऐं दौलत में ऐं बादशाही में संदसि दस्तरखान ते बेफ़रमान ऐं फर्माबरदार पिया था वक़्तु गुज़ारनि, इन जी माना इहा न आहे त उहो माण्हू बेफ़रमानी खां पोइ बि अलाह ताला वटि क़बूल पियल कोन्हे। अलाह जी ख़ासि महिरबानी आहे त उनजो मुल्क दुनिया बादशाही कुशादी आहे ऐं रब ताला हलीम आहे, महिरबान आहे। कॾहिं बि हिकिड़े इंसान जे लाइ मौक़ो इताअत ऐं फर्मा बरदारी जो अची थो सघे ऐं पोइ अलाह ताला वटि मक़बूल थी वञे। तंहिं करे इहा
इंसान खे पंहिंजे मालिक में तमन्ना रखणु घुरिजे ऐं अलाह में आसरो हुजे। अहिड़ी तरह फर्माबरदार माण्हू पंहिंजे फर्माबरदारीअ ते ऐं पंहिंजे हाल ते ख़ुशि न रहे, नाज़ न करे, छो त अलाह ताला खे कंहिंजे फर्माबरदार जी परवाह त कान्हे। सारी दुनिया जे करे अलाह जी फर्माबरदार थी पवे, अलाह ताला जे मुल्क में, ख़ल्क़ में, कुदरत में, हाकिमियत में चइजे त को इज़ाफ़ो थियो, अलाह जी चानस थी पई न, भली फर्माबरदार थियनि पंहिंजे का थियनि। ऐं जेकॾहिं सारी दुनिया जा माण्हू बेफ़रमान बणिजी पवनि, वधि में वधि हिकिड़े बदबख़्त माण्हू जी दिलि थी पवे, हुननि जी वधि में वधि बदबख़्त माण्हू आहे दज्जाल। अलाह ताला तो जो नबी थो फरमाए त जेकॾहिं को सभु हेॾो फितने में अची वञनि जो दज्जाल खे बि शह ॾेई वञनि, फरमाए थो त अलाह ताला जे मुल्क में को नुक़सान कोन थींदो, न कोन थी परवाही आहे। छो त हुन जे लाइ हुन वटि ॿ खापा खुलियल आहिनि, हिकिड़ो जन्नत जो बि जहन्नम जो, जहिड़ो रस्तो वठंदो होॾे हली वेंदो। हुनजे लाइ जाइ, मुल्क, मकान तयारु आहे, पोइ आसाइश में वञे या तकलीफ़ में वञे, अलाह खे इन ॻाल्हि जी परवाह न आहे। दुआ करियो त अलाह ताला असांखे तव्हांखे फर्माबरदार बणाए, तौबह जी तौफ़ीक़ अता फरमाए। इस्तग़फ़ार रब खे ॾाढो पसंदि, तौबह ॾाढी पसंदि। वॾे में वॾी इबादत तौबह आहे। इबादत खां पोइ वरी बि तौबह, उहा वॾे में वॾी शइ रब खे आहे, पसंदि पियल। तंहिं करे अलाह जी पसंदीदगी जो ख़्यालु रखणु खपे, ताइब थी रहणु खपे। राति जो माण्हू सुम्हे त बि तौबह तौबह करे सुम्हे, जागे त अलाह ताला जो नालो वठी रब ताला जी इबादत जो इरादो करे। हिते अलाह ताला सूरत फजर बयान फरमाई आहे। सूरत इहा मके मुकरम में नाज़िल थी हुई। हुनमें के अहिड़ा जुमिला आहिनि जिन जी अलाह ताला हिते तारीफ़ बयान फरमाई आहे। अलाह ताला फजर जी तारीफ़ कई आहे। फजर त भई फजर आहे, सभु सुठा आहिनि वक़्त, पर कसम आहे उन फजर जो जंहिं फजर खां पोइ हज जो ॾींहुं शुरू थींदो आहे। उहा आहे 9 तारीख़, उहा आहे फजर। अलाह ताला पंहिंजे मग़फ़िरत जो दरवाज़ो खोलींदो आहे। जेके बि शख़्स हज जे मौक़े में वञनि, अलाह ताला खां दुआ घुरनि, रब ताला उन्हनि जी क़बूल कंदो आहे ऐं उन्हनि खे अलाह ताला पंहिंजे तरफ़ां इनाम अता कंदो आहे, मग़फ़िरत कंदो आहे। हज मबरूर उनजी हैसियत अहिड़ी आहे त अनमा वलदत उम्मुहु, ॼण अॼु हुनखे माउ ॾिनो, अहिड़ो पाक ऐं साफ़ थी हज जे करे निकिरी ईंदो आहे माण्हू। तंहिं करे इन ॾींहं जी फज़ीलत जो अलाह ताला कसम थो खणे त कंहिं माण्हू खे जेकॾहिं पाकाई हासिल करणी आहे त इहा कजे जो उन खां पोइ हज थींदो आहे। 9 तारीख़ हूंदी आहे, माण्हू अरफ़ात ते वेंदा आहिनि, दुआ कंदा आहिनि, पोइ हज अलाह ताला क़बूल फरमाईंदो आहे। थोरो ओरैना वादी आहे थी या रुगना या ओरैना, पोइ उन में शैतान करियूं बीठो हूंदो आहे, हाजनि जो हज ॾिसी रोअंदो आहे त यार आदम अलैहिस्सलाम तौबह कई, अलाह ताला हुनजी तौबह क़बूली। अॼु उहा जाइ आहे जिते हुन तौबह कई हुई ऐं हुनजी औलाद बि तौबह करे थी। त हिते पोइ पाण रोअंदो आहे त मां शकावत कई, बदबख़्ती कई, तौबह न कई, तंहिं करे मलूम थियो। इन ते रोअंदो आहे बीठो जेदार तव्हांजो हाजनि जो हज क़बूल थिए। वरी शाम जो मुज़दलिफ़े में अचनि, वरी उते राति गुज़ारनि, इस्तग़फ़ार कनि, ज़िक्र कनि, वरी सुबुह जो अची मीना में पहुचनि, पोइ उते साईं ज़बह क़ुर्बानी कनि, पोइ वरी थधिड़ा पाए बैतुल्लाह शरीफ़ जो अची तवाफ़ कनि, हज पूरो थियो। तॾहिं अलाह ताला फरमाए थो कसम उन सुबुह जो दर में अलाह ताला पंहिंजे ॿारनि जा गुनाह थो माफ़ करे। दुआ आहे त अलाह ताला असांजा गुनाह माफ़ करे। ऐं 10 रातियूं इहो हज जो ॾींहुं गुज़रियो, वरी ईंदी 10 तारीख़, हाणे थी पवंदियूं 10 रातियूं, 10 राति। ज़ुल्हज जे 1 तारीख़ खां वठी 10 तारीख़ ताईं इहे 10 रातियूं वॾे इज़त वारियूं रातियूं आहिनि, जेके ॼणो हज खे पंहिंजे कच्छ में खणी आयूं आहिनि। पहिरीं 2, 3, 4 राम जो 10 तारीख़, हज बि विच में अची 9 तारीख़ में। अलाह ताला फरमाए थो इन्हनि रातियुनि जो बि कसम आहे, रातियुनि जे शरफ़ जी बि असां वटि इज़त आहे जो इन हज खे मौक़े में खणी तव्हां वटि पहुचियूं आहिनि। पोइ इन में हिकिड़ा ॾींहं आहिनि 21 जा, इन्हनि ॾींहंनि में हिकिड़ा ॾींहं आहिनि 21 जा, ॿिया 20 जा। शोफ़ जेको आहे 20 खे, वितर 21 खे,
रमज़ान शरीफ़ जो रातियूं पोयूं 10 उहे बि इन 10 रातियुनि में अची वियूं। उन्हनि में हिकिड़ी हूंदी आहे 21 ॼण 20 खां पोइ पहिरीं तारीख़ 21 आहे, इहा आहे वितर हिकु। ॿी आहे 22। अलाह फरमाए थो त हिन 21 ऐं 22 रातियुनि जो बि मां कसम आहे, 23 ऐं 24 जो बि कसम आहे, 25 ऐं 26 जो कसम आहे, 27 ऐं 28 जो कसम आहे, 29 30 जो कसम आहे। इहे रातियूं तमामु वॾियूं रातियूं आहिनि। पर जेकॾहिं पुठिएं पासे ॾांहुं खणो त जेका 30 तारीख़ आहे या 29 थी पए त 29 तारीख़, पोइ उन खां पोइ आहे 28 तारीख़, 29 पहिरीं थी पई, 28 ॿी थी पई, वरी 27 पहिरीं थी पई, वरी 26 ॿी थी पई। हीअं तव्हां पोइ हिते खणी अचो त 20 ऐं 21 थींदी, अॻिते हेॾा वञो त बि 20 ऐं 21 थींदी। अलाह फरमाए थो त इहे रातियूं मुंहिंजे लैलत मुबारक जो कसम आहे, भलियूं रातियूं उहे जो शब क़दर लैलतुल क़दर इन्हनि रातियुनि में कंहिं न कंहिं राति में थींदी आहे। अलाह तबारक व तआला बाननि जे लाइ गुनाहनि जी बख़्शीश इन राति में कंदो आहे। जीअं हज जो ॾींहुं माण्हुनि जे गुनाह जी बख़्शीश जो, ते लैलतुल क़दर बि माण्हुनि जे गुनाह जी बख़्शीश जी राति आहे। उहा राति फिरंदड़ गिरंदड़ आहे, कॾहिं 21 में हूंदी आहे, कॾहिं 20 में हूंदी आहे। वलाइल इजाज़त ऐं मूंखे कसम आहे उन राति जो जॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन राति हली ऐं मेराज कयो, अर्शनि जे मथां पहुतो हो, सभिनी नबियनि खे बैतुल मुक़द्दस में नमाज़ पढ़ाई, मूंखे उन राति जो कसम आहे जो नबी मेराज ते हलियो। इहे हिते रातियुनि जो बयानु आहे। अहिड़ी तरह अलाह तबारक व तआला इन हक़ीक़तनि जो इन तरह सां बयानु फरमायो आहे त जीअं माण्हू अहमियत इन ॻाल्हियुनि जी ॾिसी ऐं पोइ इन कसम खे महसूसु करे त वाकई इन में वॾियूं फज़ीलतूं आहिनि, इन कसमनि जो ख़्यालु कजे। इहे मामूली न आहिनि, वॾा मोतबर मौक़ा आहिनि, अज़ीम शान ॻाल्हियूं, अक़लमंद माण्हू सम्झी सघनि था त हेठां जेका ॻाल्हि ईंदी उहा का वॾी ताक़तवर ॻाल्हि हूंदी। अलाह फरमाए थो त हल फ़िज़ालिक कसम दी हिजर, इन्हनि शयुनि में पूरो अक़ल आहे, अक़लमंदनि जे लाइ पूरो कसम आहे, समझदारनि जे लाइ। तंहिं करे तव्हां इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो अहद इक़रार ऐं कसम, इहो मुंहिंजो कसम सम्झो। हाणे मां तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां, जंहिं शइ ते कसम थो पवे ॻाल्हि कबी आहे, अगरि में कसम खणबो आहे पोइ ॻाल्हि कबी आहे। अलाह ताला इन्हनि सभिनी फज़ीलतुनि जो कसम खणी ऐं पोइ ॻाल्हि थो करे त अलम तल कैफ़ फ़अल रब्बुक बिआद। पहिरीं बेफ़रमान क़ौम आद जी क़ौम हुई। छा तो न ॾिठो ए नबी, हितो वटि जेके माण्हू क़ुर ॿुधनि था पोइ बग़ावत कनि था ऐं बेफ़रमानी सां तुंहिंजे साम्हूं अचनि था। आद इरम जी क़ौम, जो इरम उन्हनि में वॾो ख़ानदान हुयो। पहिरियों आद उला जंहिंखे चइबो आहे, बेफ़रमाननि जी आहे हिकिड़ी वॾी पार्टी हुई। रब ताला फरमायो तव्हां उन्हनि जी ॻाल्हि कान ॿुधी आहे। इरम वारा आद ज़ातिल इमाद, जिन एॾियूं जायूं उचियूं बणायूं, जिन जा थंभा बि तमामु सुठा ठहियल हुआ, पथर जा थंभा, वॾियूं वॾियूं ऊचियूं इमारतूं ठाहियूं। उहे या शहर शहर आग जो इलाज कंदा हुआ, पोइ उते पंहिंजा हिननि जा तंबू हूंदा हुआ ॾाढा शानदार, तंबुनि जे हेठां टेकूं ॾींदा हुआ ॾाढियूं सुठियूं। उहे तंब वठी ठाहे काठ जा, पोइ उन्हनि ते उहे पंहिंजा रण जा शाही नमूने जा तंबू हणी पोइ ऐश कंदा हुआ, वक़्तु गुज़ारींदा हुआ। शहर ते सफ़र ते निकिरी पंहिंजे उन वक़्त खे पूरो कंदा हुआ। इहा आहे आद जी क़ौम ऐं इरम वारा, जेके वॾा वॾा ऊचा तंबा ठाहे ऐं उन्हनि में जायूं बणाईंदा हुआ या तंबू ठाहे उन्हनि जे हेठो उहे ॾींदा हुआ। वॾा शानदार क़िस्म जा माण्हू। हिननि ॾिठो त छा कयो हिननि सां अलाह ताला, बेफ़रमानी कयूं, पोइ बेफ़रमानी जे करे अलाह ताला उन मथां अज़ाब मोकिलियो। अलाह जे अज़ाब खां संदन कुवत, संदन इज़त, संदन शाही, संदन जेका बि उनजी वधि में वधि चानस हुई न विञाए सघी। अलाह जी ताक़त जे आॾो ख़तमु थी विया। अहिड़ा हुया उहे अल्लती लम युख़लक़ मिज़ला बिल बिलाद, जो शहरनि में अहिड़ा शहरनि ठहिया, शहरनि में अहिड़ियूं अयाशियूं न थियूं। तंहिं ज़माने में हिननि एॾो वॾो कमु कयो। मके मुकरम जे माण्हुनि वटि न उन्हनि जहिड़ो शहर आहे, न उन्हनि जहिड़ो तंबू आहे, न उन्हनि जहिड़ी इज़त आहे, न उन्हनि जहिड़ी दौलत आहे। त एॾे दौलतमंद माण्हुनि खे असां पंहिंजे बेफ़रमानी जे करे ख़तमु कयो। हाणे मके जा जेके मुशरिक आहिनि इहे इन ॻाल्हि खे महसूसु कनि त मथां असांजे मथां असांजे मामूली हाल ते बि अलाह जी कावड़ ते जॾहिं वॾे हाल वारनि माण्हुनि खे ख़तमु कई त हे कहिड़ी शइ आहिनि। तंहिं करे तौबा में रहो, अलाह जी इबादत करियो। उन वक़्त में अहिड़ी मज़बूत क़ौम कान हुई
ताक़तवर कमु कान्हे, जहिड़ा हुनजा जिस्म सुठा, जहिड़ियूं महिनतूं ख़ासियूं, जहिड़ियूं इमारतूं लाजवाब, उन्हनि खे असां ख़तमु करे छॾियोसीं। फर्मा बरदारी असांखे एॾी पसंदि आहे जो उन्हनि जी कुवत, शाही, ताक़त ऐं हुनर ऐं फन असां वटि कंहिं हैसियत जा न रहिया। माण्हू दुनिया जे अंदरि वॾा कारीगरी जा कम करे पोइ उन में ख़ुशि थींदो आहे, चवंदो आहे त मां वॾी कारीगरी कई आहे। अलाह ताला खे कंहिंजी कारीगरी जी परवाह न आहे, छो त कारीगरी हुन खां रहंदी आहे। ख़ालिक हुनजो दिमाग़ अहिड़ो ठाहियो आहे, पोइ हुनजो कमाल आहे। अलाह जे कमाल ते माण्हू शुकुर करे कि न कुफुर करे। मार्फत कंदो माण्हू अलाह जो शुकुर कंदो, जेकॾहिं पंहिंजे कमाल ते नखरो कंदो पोइ कुफुर कंदो। दुनिया जे अंदरि ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि, अलाह जे दिन ते पंहिंजा कमालात ज़ाहिर था कनि, पोइ जे उन्हनि खे मार्फत हासिल थी शुकुर कंदा। इन शकात तुम जा अज़ीज़ न कु, अञा तव्हांखे वधाईंदुसि। ऐं ॿिया वरी कुफुर कंदा आहिनि जो ॿियनि खे घटि सम्झंदा आहिनि, सम्झंदा असां वॾा माण्हू आहिनि, पोइ पंहिंजी ताक़तूं नाजाइज़ तरीक़े इस्तेमालु कंदा आहिनि, पोइ उन कुफर जे करे अलाह ताला हलाक कंदो आहे। वैन कफ़रतुम लाज़ीज़ न कुम, वैन शकरतुम लाज़ीज़ न कुम। ऐं जेकॾहिं कुफर कंदो इन अज़ाब शदीद, मुंहिंजो अज़ाब ॾाढो सख़्तु आहे, तंहिं करे ख़्यालु कजो, तव्हां अज़ाब खां पाण खे महफ़ूज़ सम्झो। समूद अलज़ीन ॿी बात थी, हिकिड़ी त हीअं ख़तमु थी वई, पंहिंजे उन ताक़त जे बलबोते ते ऐं बेपरवाही ते हुननि कंहिं खे कुझु न सम्झो। वादल कुरा हिकिड़ो मक़ाम आहे, जाइ आहे, उते जा माण्हू पहाड़ मुंझूं पथर खणी हुनखे तराशे सुहिणे सुठे नमूने सां सिरूं ठाहे वॾियूं वॾियूं महफ़ूज़ मक़ाम ठाहींदा हुया ऐं पंहिंजे वॾे ख़त सां उन्हनि जायुनि खे बणाईंदा हुया। पर समुंड लॻी में जा बि सख़्तु समुंड जी कौम जिन तराशे हो पथरनि खे वादल कुरामी पाण खे वॾे इज़त वारो सम्झंदा हुया। ऐं ॿियो बादशाह फिरौन जेको मुल्क जे मथां हाकिम बणिजी पोइ अलाह हुजण जी दावा करे बीठो, ताक़त खे ॾिसी हुनजो मथो फिरी वियो, सम्झी त मां ई वॾो आहियां। माण्हुनि चयुसि त साईं तव्हां चई त मां इलाह अकबर मां आहियां, मां वॾो इलाह आहियां। पंहिंजे लश्कर खे पंहिंजे कुवत खे ॾिसी ऐं पंहिंजे मिक़दार खे सम्झी वॾे में वॾो पंहिंजो अंदाज़ रखी अहिड़ी तरह सां हुनजा वॾा किला हूंदा हुआ, वॾा कोट हूंदा हुआ, अहिड़ी तरह सां। ऐं माण्हुनि खे कॾहिं कॾहिं सज़ा ॾींदो हो त चओ मेखो करे पोइ सज़ा ॾींदो हो। ज़मीन ते हुनखे माण्हू खे पथारे हिकिड़ी किली छिके पेर में, पोइ तरीअ में हणाए ज़मीन में हली वञे, ॿिए पेर में मथां किली हणाए ज़मीन में हली वञे, हथ हुननि जा छिके तरीअ में किली हणे अंदरि ज़मीन में, हीअं त माण्हू बंदि थी पई। पोइ माण्हू खे जेतिरे कुटियो, हिन छो न मुंहिंजी बादशाही मञी आहे। अलाह फरमाए थो त अहिड़ो जेको बादशाह जेको किलियूं हणी माण्हुनि खे माराईंदो हो उहे बि मां ख़तमु कया। मूंखे कसम आहे पंहिंजे हिन सॼी कुवत जो ऐं बादशाही जो ऐं फज़ीलत वारे रातियुनि ऐं ॾींहंनि जो ऐं कसम आहे मेराज वारी राति जो, इन्हनि सभिनी खे मां ख़तमु कयो। अहिड़ा वॾा इज़त वारा मां कम कया ऐं इन्हनि इज़त वारनि खे मां पोइ बेफ़रमानी जे करे ख़तमु कयो। फिरौन जो अवतार अलज़ीन तग़ौ फ़िल बिलाद, जिन मुल्कनि में तुग़यानी कई, सरकशी कई, बेपरवाही कई, फ़अक्सरू फ़ीहल फ़साद, उनमें फ़साद घणो कयूं। फ़साद जी इंतिहा पुट माराइण शुरू कया फिरौन। जेको माण्हू मथां अॻिते हली हौसले वारो पैदा थिए पोइ उथी मूंसां बग़ावत करे पोइ पुट ॼमंदा उन्हनि कानून कीतनि खे मारियो, धीअर ॼमण त छॾे ॾिस। पुटनि जे मारण में बि हिनजो फ़ाइदो त बादशाही मज़बूत रहंदी ऐं धीअर खे बचाइण में बि इहो फ़ाइदो त मुंहिंजे मुक़ाबले में न ईंदियूं पर असांजे कमी ईंदी। मानियूं ख़िदमत गुज़ार अहिड़ी तरह सां जिनसी तालुकात में कम अचण वारियूं कीअं हरकत कई रहनि। अलाह फरमाए त इहो माण्हू जिन मुल्क में एॾी सरकशी ऐं फ़साद कयो, अक्सर फ़ीहल फ़साद, फ़साद घणो कयो। सब अलाए रब सौ त आज़ाब, त अलाह ताला उन्हनि जे मथां अज़ाब जो हिकिड़ो लकिड़ो हुयो त ख़तमु थी विया। बसि त वॾी ॻाल्हि कान्हे, वॾो सफ़ो कोन हुयो। जीअं उन्हनि माण्हू शरारतुनि में सिर बुलंद कयो तीअं अलाह ताला उन जे सिर बुलंद खे कुदरत जे लकड़ सां अहिड़ो सटको ॾिनो जो शरारत समेत ख़तमु थी विया ऐं उन्हनि खे रब ताला कुफर जो ऐं किबर जो हिसाब ॾेई छॾियो, ख़तमु। الذين طغوا في البلاد فأكثروا فيها الفساد فصب عليهم ربك سوط عذاب। تو अल्लाह ताला लकड़ अज़ाब जे हिसाब मारियो जो ख़ाक में मिली आहे, साज़ो सामान कमु न आयो। अहिड़ी तरह सां जो मिसाल रब ताला इन्हनि जे मथां हिन जे अमवार जे मथां तूं अज़ाब मोकिल, पोइ साईं उन्हनि जा माल मिल्कियतूं सोन चांदी तम्स थी विया, अंगर बतर बनी विया।
फ्रांसी एक तरह थी इन रब कयल मिसाल सम्झो त अल्लाह ताला हिकिड़े घाट ते वेठो आहे जितां तव्हांखे लंघणो पवंदो अल्लाह ताला तव्हांजो सिर पकड़ींदो ऐं तव्हांखे पोइ न चढ़ींदो घट ते जेकर हिकु लिको वेठो रहे पोइ ॾिसण वेंदा कयूं पोइ त लंघजे ऐं पिण खे पकड़े पोइ हुनखे कहिड़ो हाल कबो आहे अल्लाह फरमाए थो त दुनिया में जॾहिं निकिरंदो आख़िरत जे घट ते पाण वेठो आहियां पोइ तव्हांखे मुज़ाहिरो थींदो ऐं हुते अल्लाह ताला तव्हांखे पकड़ींदो हिन वक़्तु अखियुनि खां पहुचींदो आहे ऐं मख़फ़ी आहे पाननि जे ज़रे ज़रे हाल जी ख़बर अथई को बि हरकत करे थो को बि आराम करे थो अल्लाह खां मख़फ़ी कान्हे रब ताला बाक़ी सज़ा नथो ॾे छो कि हीअ दुनिया सज़ा जी जाइ नाहे कमु जेको अल्लाह ताला असांखे रखियो आहे उहो एॾो वॾो आहे एॾो वॾो आहे एॾो वॾो आहे अल्लाह जी हेकड़ा जीअं अल्लाह ताला वहदहु ला शरीक आहे जीअं त अल्लाह ताला वॾो आहे हुअल अवल अहिड़ी अवलियत जंहिंसां में को अवल कोन्हे हली वई अवलियत अलाए किथे जिते असांजो दिमाग़ थो अचे न फिक्र थो अचे ए बरतरफ़ ख़्याल क़यास गुमान ववान वज़ हक़ गुफ़्त अंद शनी देन खांद आहिनि वरी अहिड़ो आख़िर जो आख़िरी त हलंदी वञे पोइ ॿियो आख़िर हूंदो ई कोन पाण ई आख़िर आहे अहिड़ो ज़ाहिर अहिड़ो ॻाल्हि जो उनजे मथां ॿियो ॻाल्हि वाहे कोन जिते किथे पाण ॻाल्हि अहिड़ो बातिन जो उन खां वधीक ॿियो बातिन आहे ई कोन इहो रब तबारक व तआला आहे जंहिंजी ज़ाहिरियत जंहिंजी बातिनियत जंहिंजी अवलियत जंहिंजी आख़िरियत रब तबारक व तआला जी एॾी वसी आहे अहिड़े रब खे अकेलो सम्झणु घुरिजे इहो अलाह जो आहे हक़ आहे सम्झण में मुख़्तसर अक़ीदे में मज़बूत ॻाल्हि सवली इहो हक़ जंहिं तरफ़ कयो आहे न एॾो वॾो हक़ आहे जो इन हक़ जी सज़ा हिन दुनिया में करे दुनिया में गुनाह थींदा आहिनि पोइ सज़ा थींदी आहे दुनिया में गुनाह थींदा आहिनि पोइ सज़ा थींदी आहे ऐं सज़ा हुनजी पोइ उहे फ़ैसिले कंदड़ उहे रखंदा आहिनि उनजा कानून उनजा कलम कंहिंजे साल कंहिंजे 6 महीना कंहिंजे 3 ॾींहं कंहिंजे 20 साल रुॻो कोरड़ जा 20 साल कंहिंजा 20 साल कंहिंजे 25 साल कंहिंजी उमिरि भटके पर वरी बि दुनिया खां पोइ आज़ादु मौत अचे हुनखे खणी वेंदो ॿिए पासे ते करे अलाह तबारक व तआला वटि का हिन दुनिया में अहिड़ी सज़ा कान्हे जो संदसि हेकड़ाईअ जे मुक़ाबले कंदड़ शख़्स खे मुशरिक शख़्स खे दुनिया में सज़ा ॾेई करे पोइ वादो करे न अहिड़ी सज़ा हुनखे अलाह ताला ॾींदो सज़ा बि हूंदो जीअं आख़िरत जो जहान घणो आहे तवील आहे अरीज़ आहे अमीक आहे अहिड़ी तरह सज़ा बि हुजे एॾी वॾी हूंदी दुनिया में मापे नथी दुनिया हिकिड़ो नंढड़ो थांव आहे इन आख़िरत जे मुक़ाबले में इन मुजरिम खे हिन नंढड़े थांव में छा सज़ा ॾींदो अलाह ताला कौरे पाणी जे में कहिड़ी सज़ा ॾींदुसि कौरे पाणी खे कोसो करे ऐं माण्हू खे सज़ा ॾिजे उन कौरे पाणी जी कोशिशि सां पोइ छा फ़ाइदो थींदो इन माण्हू खे त अहिड़े के सख़्तु टुटकंदड़ पाणी में विझिजे जंहिंमें जिस्म में हुनजो ॿुॾी वञे होश आवाज़ बि हली वञे पोइ आहे सज़ा छो अहिड़ो टटकंदड़ पाणी हिते कोन्हे अहिड़ी सख़्तु बाहि हिते कान्हे अहिड़ियूं जायूं हिते कोन्हनि अहिड़ियूं बलाऊं हिते कोन्हनि जेके हमेशह दान हुजनि अलाह ताला असांखे आख़िरत जी तकलीफ़ुनि खां बचाए पंहिंजे हिकिड़ा असांखे सम्झाए इहा ख़ासि ॻाल्हि हिन रब कलबिल मिसाल अलाह ताला घटि ते आहे हाणे इंसान खे सम्झणु ऐं सोचणु घुरिजे इन ॻाल्हियुनि में गौर करणु घुरिजे त उन घटि पोशीदे घटि वटां लंघे त माण्हू अलाह तबारक व तआला इज़त वारो थी वञे छा केरु माण्हू चाहींदो हिन ॻाल्हि खे त मां हितां रस्तो वठी वञा ॿाहिरि मां मोटड़ आणनि को चाहींदो केरु बि अदना माण्हू चुहरो हूंदो न भंगी हूंदो न भीड़ हूंदो न घुरंदो त हिन रस्ते सां वञा पोइ वकर में वञा त बाक़ी हुते मार कढनि चाहींदो को न त पोइ हेॾे वकर में जेको दुनिया खां निकिरी आख़िरत ॾे वञे इन वकर में हुनखे त्रिमोचड़ी खड़ी थी वञे इहा ॻाल्हि छो था माण्हू क़बूल कनि छो ई निकिरनि था सम्झनि त पोइ असांजे लाइ कॾहिं मुसीबत आहे या वरी कॾहिं इज़त आहे अहिड़ा इज़त ईंदी जो अलाह ताला उनखे हेठि बयानु फरमायो आहे जो रब तबारक व तआला उनखे तमामु वॾी ख़ुशामद करे ऐं रब जी तरफ़ां हुन ते सलाम अचे सलाम क़ौलन मिन रब्बिर रहीम वंताज़िल यौम अय्युहल मुजरिमून तव्हां ते सलाम आहे एॾो हारियो हिननि खां परे थो त मां ते सलाम पढ़ां परे करे सघंदो या त एॾी इज़त मिली वञे अमल इंसान बाक़ी माण्हू एॾा मब्तला रब पोइ अलाह ताला हुनखे जाचींदो आहे हिन दुनिया जे अंदरि इन दुनिया जे ऐश में आराम में ज़िंदगीअ में ख़ुशहालीअ में तंदुरुस्तीअ में हिन उते हर वक़्तु मुंहिंजो लिहाज़ रखियो आहे कि इन्हनि में ग़लति थी गुनाह में थी वियो आहे गुनाह बि चौधारी माण्हू जी घेरो कई पियो आहे ऐं इबादत बि माण्हू जी चौधारी घेरो कई पई आहे
जॾहिं त इंसान खे रब ताला 5 दर खोले ॾिना आहिनि हिन दुनिया ॾे, हर हिक जे वजूद वञा, अखियुनि जो दर सॼी दुनिया खे ॾिसे कहिड़ो महल, सिज केतिरो परे आहे, सभु कहिड़ो महल परे आहे, अञा त ॿिया सितारा जेके अञा सिज खां मथे परे, इहो ॾिसे अहिड़ी तरह कनि, अलाए केॾी दुनिया जो आवाज़ ॿुधनि था, किथां किथां जो आवाज़ ॿुधनि था, पोइ वसाइल सां या बिना वसाइल जे कनि ॿुधनि था, दुनिया जो दरवाज़ो खुलियल आहे, ज़ुबान ॻाल्हाए थी, माण्हू किथे ॻाल्हाए थो, हिते आवाज़ थो ॿुधूं, वसाइल सां या बिना वसाइल जे, कॾहिं कॾहिं अहिड़ा बि औज़ार आहिनि जिन जे ज़रिए असांजो ॿुधण था, त उहो हुते ॻाल्हाए था हलंदो, दुनिया जो दरवाज़ो खुलियल, ज़ुबान असांजी खुलियल दुनिया ताईं, कन असांजा खुलियल दुनिया ताईं, अखियूं असांजी खुलियल सारी दुनिया ताईं, हिन जो सिंध उहो बि अलाह ताला खोले छॾियो आहे। अहिड़ी तरह रब तबारक व तआला असांजा हिस्सा जेके गर्मी सर्दी जा आहिनि दुनिया ॾिसी, सारी दुनिया में किथे गर्मी आहे, किथे सर्दी आहे, किथे कहिड़ो हाल आहे, माण्हू 5 दरवाज़ा अलाह ताला दुनिया में खोलिया आहिनि। इन्हनि 5 दरवाज़नि खे वरी 2 हिसा कयो अथई, हर हिक दर में 2 हिसा, हिकिड़ो हिसो हलाल जो, ॿियो हराम जो, अखियुनि जो हलाल हराम, कननि जो हलाल हराम, ऐं नक जो हलाल हराम, ज़ुबान जो हलाल हराम, हे हिस्सो जेको इहो लॻे थो इहो हलाल हराम, हीअं हथु लॻे हलाल, हथु लॻे हराम। दुनिया जे अंदरि रब ताला इन्हनि 5 दरवाज़नि खे तक़सीम करे 10 बणाए छॾियो आहे। फरमाए थो त तव्हां दुनिया जे इन्हनि दरवाज़नि ॾे जीअं तवजो कयो था त जेको साॼो पासो अथव असां ज़मीन सॼे पासे ते तवजो कयो, खाॿे पासे ते नज़बो, छो त सॼो पासो तव्हांजो अलाह जे रहमत जो आहे, खाॿो पासो अलाह जे गज़ब जो आहे, हेॾो शैतान आहे, हेॾो रहमान आहे। त मालूम थियो असांखे त असांजी ज़िंदगी अहिड़े हिकु मौक़े ते बीठल आहे जो उन में असां उते जो उते फ़ैसिलो करे सघूं था। अलाह ताला असांखे इन फ़ैसिले जे लाइ वॾी ताक़त बि ॾिनी आहे। माण्हू नज़र करे, नज़र जाए ॾिसे, न त देरि ई कान्हे बसि, कन माण्हू ॿुधे थो, न खणी ॿुधे, हे जेके असांजा सिंपल आंगुरनि जा आहिनि कननि में ईअं ॻाल्हि, ज़ुबान खे दस करे न ॻाल्हाए, या त जाइज़ ॻाल्हाइनि ॻाल्हाए, न जाइज़ न ॻाल्हाए, अहिड़ी तरह सां नक हणे नास हणे, कॾहिं ख़ुशबू जाइज़ कॾहिं न जाइज़। अलाह तबारक व तआला अहिड़ा उसूल ऐं कानून रखिया आहिनि। फरमाइनि था औरत हिकिड़ी रस्ते सां लंघे थी पर अंदरो ख़ुशबू करे थी लंघे, पोइ फरमाइनि था की ख़ुशबू माण्हू खे अचे थी, तंहिं करे हिनखे पाण खे बचाइनि, अहिड़ी हज़ानियत हज़ानी आहे जो ख़ुशबू करे ॿाहिरि थी निकिरे, माण्हू खे मुबतला थी करे पंहिंजे बुए हथ कंहिंखे लाहे जाइज़ या न जाइज़। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी आयत थी अमा असांजी बयान थी करे, मां मस यद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यद इमरात, नबी साईं जन जो सही उमिरि में पाण खे जेको परवाह इन शइ जी जेको परवाह कंदो उहो कामयाबु आहे, जेको परवाह न कंदो उहो नाकामयाबु आहे, फ़ैसिलो आहे। इन हेॾे सारे दुनिया जे जहान ऐं फितने जे चकर सां निकिरण जे वक़्तु जॾहिं निकिरंदो अलाह जे दर ते पहुचंदो त रब ताला हुनखे चवंदो बरा मुंहिंजा बाना भञी आहे, तूं कामयाबु थी आयो आहे। ऐं जेकॾहिं इन में ग़लती थी त पोइ ग़लती जी सज़ा जेकी आहे न कंदी। अमल इंसान इज़ा मब्तलाहु रब्बुहु व अकरमहु व नअमहु फयक़ूलु रब्बी अकरमन। इंसान जॾहिं मुब्तला थी पवंदो आहे, हिसाब में अची वेंदो आहे, पोइ उते हुन हिसाब में पास थियण जी कोशिशि करे सही माना में निकिरे अलाह जी इज़त कंदो आहे, हुनखे नेमत कंदो आहे, पोइ चवंदो आहे रब हुनखे कंदो आहे पंहिंजे बदिराए, रब मुंहिंजी इज़त कई, मुंहिंजो एतिराम कयो, मूंखे अलाह ताला इन हालत रखियो जीअं मां इज़त जो तरफ़ वरितो। रब ताला इंसान जे दुनिया में इंसान खे दुनिया में चङो बि हिकिड़ो रस्तो ॾिनो आहे जेको उहो दुनिया ते खुलियल कोन्हे, अलाह ते खुलियल आहे उहो रस्तो। 5 रस्ता असांजा दुनिया में खुलियल आहिनि ऐं उन में हलाल हराम सां दग जी तक़सीम कई अथई। इहो इम्तियाज़ केरु करे? चङो कर आहे अलाह ताला खे असांखे दिमाग़ खां मथे हली थो वञे, अलाह ॾे रब जो दरवाज़ो, दिलि जो दरवाज़ो। दिलि जी अखि दुनिया में कान्हे, दिलि खे बूह दुनिया जी न ईंदी आहे, दिलि खे दौलत दुनिया जी न पहुचंदी आहे, कोन्हे कुझु बि न। बसि इहो हिकिड़ो दिमाग़ जो ख़्यालु आहे, कॾहिं माण्हू खे ख़ुशि करे कॾहिं न ख़ुशि करे, दिलि जो हिननि ॻाल्हियुनि सां को रस्तो कोन्हे। अहिड़ी ॻाल्हि पोइ इहा दिलि जेकॾहिं माण्हू जे रब ताला जे तरफ़ां सही थी पई आहे ऐं चङी हाल में अची वई आहे त पोइ इहा ॻाल्हि आहे, दिलि ते थींदो आहे फ़ैसिलो त या जेको इहो तुंहिंजो कमु आहे इहो केतिरे क़दुरु सही कमु आहे, तुंहिंजी नज़र इहा सही आहे या ग़लति आहे, तुंहिंजो ॻाल्हाइणु सही आहे या ग़लति आहे, तुंहिंजो ॿुधणु सही आहे या ग़लति आहे, तुंहिंजो सिंधणु सही आहे या ग़लति आहे। दिलि फ़ाइदो इहो ॾींदी, छो त दिलि स्टेज आहे, जीअं स्टेज अनर कयल हिन ते कुराशी रखियल आहे, अहिड़ी तरह दिलि अलाह ताला पंहिंजे कलाम जी स्टेज बनाई आहे। फ़इन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक,
ए नबी इहा दिलि तुंहिंजी जेका आहे हिन क़ुर खे मां दिलि ते राखो आहे। हाणे जेको तोसां ईमान आणींदो इन स्टेज में तोसां शरीक थींदो उहो क़ुर हेॾा हिननि जी दिलि ते ईंदो, हुनजी दिलि ते ईंदो, हुनजी दिलि ते ईंदो। इहो क़ुर जी स्टेज आहे सारी मोमिननि जी दिलि, जिन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो आहे उनजी दिलि स्टेज आहे क़ुर में। पोइ इहा दिलि इन स्टेज जे करे मुक़दस थी पवंदी आहे। पोइ सभिनी पंहिंजनि हवासनि खे अखियुनि कननि हथनि सभिनी खे फ़ैसिलो ॾींदा हेॾा ॾिस हेॾा न ॾिस हेॾा ॾिस हेॾा न ॾिस हेॾा भाण हेॾा न भाण चख इनखे न चख बसि फ़ैसिलो दिलि कंदी आहे हिते रब ताला हिन क़ुर खे रखियो आहे क़ल्ब ते। ऐं इहो क़ुर क़ल्ब ते जॾहिं आहे त इंसानु कामयाबु आहे। दुआ आहे त अलाह ताला असांजे दिलि खे सही माना में क़ुर शरीफ़ जो क़बूल कंदड़ बणाए। वॾी ॻाल्हि आहे चवंदो आहे त रब मुंहिंजी ॾाढी इज़त कई आहे। अरे तो इज़त अलाह ताला जी क़ुर जी कई आहे। हाणे अलाह ताला खे छॾी न तुंहिंजी बि इज़त कंदो छो त तूं क़ुर जी इज़त कई आहे वॾी ॻाल्हि आई आहे। तूं वॾी हिमत कई आहे। तूं गाफ़िल तूं जाहिल तूं बुखियो तूं उञियो इन्हनि सभिनी हालतुनि में वरी बि क़ुर जी इज़त कई। जॾहिं तोखे कंहिं चयो इहे शइ खा अलॻि बुखे न खाधे हे पी पर तोखे घुरिजे पर तुंहिंजे हे पाणी न पीबो नाली जो पाणी पी वेंदो नाली पे वहे उन सख़्तु मरे थो कोन वेंदो चवंदो केतिरो नाली पाणी पी। इहो मतिलबु मां तव्हांखे ॿुधायो दिलि सां ज़रूरत न ईअं आहे। अहिड़ी त ॾिसण में बि ईअं आहे हिनखे ॾिस हिनखे न ॾिस हिनखे ॿुध हिनखे न ॿुध हिन सां ॻाल्हाइण सां न ॻाल्हाए इहे सभु दिलि फ़ैसिला थी करे तॾहिं जॾहिं क़ुर स्टेज ते रखियलु आहे। दिलि क़ुर शरीफ़ जे करे उहा आबाद आहे। पोइ उतां हिकिड़ा फ़ैसिला था निकिरनि उन इंसान जे उज़न ते पहुचनि था कमु कंदा खाद में न करे क़ुर जा पर जेको पंहिंजे दिलि खे मज़बूत कंदो त उहो क़ुर जी नौकरी बि ॾींदो। ऐं पोइ अलाह ताला ॾिसंदो त हिन जो ॾाढो सही माना क़ुर शरीफ़ खे मञींदड़ आहे पंहिंजे दिलि खे क़ुर शरीफ़ जे लाइ जाइ करे रखी अथई हिनजी कामयाबु आहे। अलाह ताला हुनखे इज़त ॾींदो हे उते जो उते चवंदो त मुंहिंजे रब मूंखे इज़त कई शकूल रबी अकरमन मुंहिंजी इज़त कई मुंहिंजे लाइक़ु अलाह मूंखे फ़ैसिलो करे ॾिनो। अलाह अलाह फरमाए थो त इहो कमु थी वियो पर केतिरनि माण्हुनि न कई आहे इज़त। काथां खां शुरू थी थिए इज़त तमामु वेझे अरसे खां इज़त शुरू थी थिए। ॿार हिकिड़ो आहे हुनजा माइट मरी पिया आहिनि भाउ मरी पियो आहे सौटु मरी पियो आहे या को ॿियो धारियो मरी पियो आहे हुनजा ॿार आहिनि यतीम। अलाह ताला तो फरमाए त यतीम खे इकराम कंदासीं इज़त कंदासीं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतीम जे मथे ते हथ घुमाइण सां जेतिरनि वारनि जे मथां हथ लॻंदो ओतिरा गुनाह बिना तौबा जे लही वेंदा। यतीम जे न थिए थी असुल आहे त यतीम हींअर कई त जेतिरनि वारनि ते हथ लॻे गुनाह बिना तौबा जे अलाह फरमाए थो त यतीम जी बि इज़त न कई आहे। इज़त बि एतिरी सस्ती एतिरी हल्की ऐं जॾहिं बख़्शी शइ वॾी खाधो पीतो खाराइण या कीअं उहो त जॾहिं मौक़ो मिले त उनजी इज़त छो न कई। मुंहिंजे ख़ातिर तव्हां हुन सां मुदारात छो न कई नरमी छो न कई छो त इहो ॿार बि मुंहिंजो आहे मुंहिंजे बाने जो आहे। अल ख़ल्क़ अयाल अलाह सारी मख़लूक़ दुनिया जी अलाह जो अयाल आहे। जेको कंहिंजे अयाल खे रहम कंदो आहे मालिक हुन ते रहम कंदो आहे। कंहिं दोस्त जो ॿारु ॾिसबो आहे डुकंदो वधंदो आहे हिकदमि ख़्यालु थींदो आहे त फलाणो मुंहिंजे दोस्त जो ॿारु आहे मां सुञाणांसि थो उनजी इज़त कंदो आहे एतिरा कंदो आहे। जेकर कंहिं माण्हू विरंदसि त उन्हनि खे चवंदो आहे हुन ॿार खे वठी अचे घर पहुचाईंदो आहे। ईअं अल ख़ल्क़ अयाल अलाह ख़ल्क़ अलाह जो अयाल आहे उन्हनि जी ख़िदमत करणु फर्ज़ु आहे लाज़मी तरह हुनजो ख़्यालु करिणो आहे। कल्ला बल्ला तुकरिमून अल यतीम तव्हां यतीम जी इज़त न कंदा हुया वला तहाज़ून अला ताअमिल मिस्कीन। ॿियो के खाधे खाइण वारा माण्हू हुया पोइ तव्हां पाण त मुल्क में खाधो न ॾेई सघियो जो हुनखे खाधो ॾियो आहे जंहिं न पियो इजाज़त ॾे या हालत अहिड़ी जंहिंमें खाधो न पियो खाराए सघिजे पोइ कंहिं ॿिए खे बि चयो हिन खे खाधो खाराइजो जंहिं महिरबानी सां पियो छॾी अहिड़ो पुछो पियो वीचारो पियो आहे हुनखे खाधो थो खाराइजो सख़्तु ज़रूरत आहे जो कंहिं ग़रीब खे खाधो खाराए सघे कोशिशि करे जे खाधो नथो खाराए त ॿिए खे चइजे त हिनखे टुकड़ो खाराइजे टुक पाए मां हिते अहिड़ी जाइ ते बीठो आहियां मुंहिंजो घर आहे शायदि न पहुचे तूं ॾिस माण्हू बुखियो आहे घरो टुकड़ो वारे ॾे हिनखे खाराई टुकड़ो वञो हाणे टुकड़ो खाधे पाणी पीते अलाह फरमाए त एतिरो नथो पुॼे जोखिम मुंहिंजे बानी जी रिआयत करियो इहे अलाह जा दरवाज़ा आहिनि ख़ैर जा ऐं इहसान जा। रब ताला अहिड़ियुनि थोरनि थोरनि ॻाल्हियुनि राज़ी थी वेंदो आहे तमामु थोरनि ॻाल्हियुनि हिकिड़ो माण्हू खजूर खाए त वात में विधई खजूर अधु खाधई खजूर खाधई पियो चॿारे चॿारे लज़त हासिल करे तव्हांखे पाणी पीआ ॿियो अमार अथई हिकु त अधु खजूर लिखी ॾेई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था जनम जे बाहि खां तूं त बची वई हा थोरो एतिरो घणो कुझु कोन्हे हिकिड़ी दिलि जी सफ़ाई आहे इंसान जी जंहिंजे दिलि ते क़ुर वेठल हूंदो दिलि हुनजी स्टेज क़ुर जी आहे इन खां इहे कम नंढड़ा नज़र हिनखे ॾींदा वॾा नज़र ईंदा एॾी वॾी ॻाल्हि आहे ऐं अलाह ताला खे बि वॾा नज़र ईंदा पोइ क़यामत जे ॾींहुं फरमायो पाण
त उते हिकिड़ो सदको हिनजो ईंदो। अलाह ताला फरमाईंदो हिकिड़ो सदको आहे साईं, अहिड़ो त मां कई कोन्हे, हेॾो वॾो सदको, वॾे जबल जेॾो सदको आहे। अलाह ताला फरमाईंदो त मां हिनखे पाले वॾो कयो आहे, अधु अधु खजूर जी कब्र जे नाले छॾींदी, पाले वॾो कयो थींदुसि। वठाकुल न तुरा, तव्हां मुंहं जा माल खाओ था, माण्हू मरी थो वञे वरसो वठो था, अकल लमा छिके मेरे सॼो खणो था। जमा तव्हां माल सां मोहबत रखो, दिलि भरे हू माल जी मोहबत एॾी अथव, एॾी मोहबत अथव जो उनमें अलाह तबारक व तआला जे लाइ बि मोहबत जी ज़रिए में छॾी अथव, छो त भरिजो वेंदो तव्हां त छा कयो, ईअं कयो तव्हांखे बि सम्झ ई कान्हे का। असुल जी ॻाल्हि इहा आहे त जेका तव्हांजी दिलि आहे माल जे हिर्स में हुनजी मोहबत में भरियल आहे, तंहिं करे जेका शइ तव्हांखे दौलत दुनिया जे हथ अचे थी उहा तव्हांजे लाइ वॾी इज़त वारी आहे। पोइ उते अलाह तबारक व तआला जी मोहबत, जंहिं मोहबत जे सिले में तव्हांखे कुझु करिणो हो, उहो कीअं करे मोहबत हुजे उन जाइ में का टिके त पोइ हुनजो सिलो ॾिजे न, दिलि भरिजी वई आहे दुनिया जी मोहबत सां। कला जा दुख यादि रखो, इहा मोहबत कमु न ईंदी। अहिड़ो हिकिड़ो दौर ईंदो जो हिन ज़मीन खे ठोके वेंदो, ख़ूब ठोक, उहा पस्त थी वेंदी, कुटे कुटे हुनखे ख़तमु करो। पोइ उन वक़्त में तव्हांजे हलो सभु सामान दिलि जा ॿाहिरि निकिरी पवंदा, सोन चांदियूं जवाहर हीरा सभु शयूं ॿाहिरि, माण्हू खे देख आहे हिते सभु निकिरी पिया आहिनि। हे रुॻो असां अजाए पे मथो हेठि सभु पिया आहिनि ढेर लॻा। पर मां चयो इहा जेका तव्हां वटि शइ आई आहे न, इहा बेक़ीमत थींदी ॿ 3 ॾींहनि खां पोइ तव्हां सां यकीन सां ॾिसो या तव्हांजा पोयां ॾिसनि, या मन खां तव्हांखे सारी दुनिया बेक़ीमत नज़र अचे, छो त तव्हांजे कम जी जो न थी, अलाह तबारक व तआला वटि दौलत कम जी त न थी त पोइ बेक़ीमत आहे। छा हिकिड़े माण्हू लॻो एतिरो गोतिरो परे खां ॾिठई, बुखायल आहे सख़्तु, हिकिड़े जॻह ते जंहिं ॾिसी भॼो भॻो वधाए त ॿिया ॿियनि सां गॾिजी भॻा सभु बुखायल आहे न। हिन सम्झो त कल्क जूं धाणियूं इन ॻोथरीअ में कंहिं मुसाफ़िर खां किरी कयूं आहिनि, सफ़र हुनजो समर दौड़ी खई, ॿिया बि वीचारा उड़ी कजे पिया, पर हथ पइजी वियो, हथु पइजी वियो, ॾाढो ख़ुशि थियो, ॿियनि खे देरि थो कई, हाणे खोल त खाऊं की हार, पर ॼण हथु जंहिं विधो माल पूरो थी करे अञा खोले त हीरनि जवाहरनि जी ॻोथरी सभु विझी कयो। हीरनि जवाहरनि जी ॻोथरी बि वक़्त ते बेकार आहे जॾहिं कणिक जी ॻोथरी कमु ॾे थी, चणनि जी ॻोथरी कमु ॾे थी। मुंहिंजो मतिलबु भैया त दुनिया ईअं बेकार आहे, जॾहिं बेकार आहे त बसि बेकार आहे, पोइ त किरोड़नि जो माल हुजे। आई सम्झ में ॻाल्हि वजा रब कर, पोइ रब ताला उन ॾींहुं अची ज़ाहिर थींदो ऐं मलाइक बि कतारूं ॿधी अचे आॾो बीहंदा ऐं इंतज़ार में हूंदा हशर जे मैदान में ऐं फ़ैसिला थींदा। जी यौम जहन्नम खे 70,000 मलाइक हिकिड़ी आवाज़ में 70,000 आवाज़ूं आहिनि जहन्नम जूं, हिकु हिकु आवाज़ में 70,000 मलाइक उनखे छिके ॿाहिरि कंदा मैदान ते। इहो जहन्नम रड़ियूं करे अची बीही रहंदो, उन हवा जा जोश ऐं बाहि जा जी गर्मी जा असर आवाज़ हूंदा। यौम यतज़क्कर इंसान, उन ॾींहुं इंसान सोचींदो त हाणे छा कयां, अञा अलाह ज़िक्र अलाह कहिड़ो नफ़ो थींदो, कहिड़ी नसीहत हुनखे फ़ाइदो ॾींदी। नसीहत जे वक़्तु दुनिया जो जहान दुनिया जी ज़िंदगी उते कुझु करे वठे हा त उहो जेको हिनखे महसूसु न पियो थियो वॾो कमु बि आहे। या पोइ यादि आहे तॾहिं कदम ते हयाती, पोइ हुन वक़्त में चवंदो काश जे मां कहिड़ी हयाती मोटी मिले। एतिरे क़दुर जो केतिरा माण्हू रड़ियूं कंदा, रब खे चवंदा त असांखे साईं दुनिया ते मोकिलियो। अलाह ताला फरमाईंदो त दुनिया में हाणे कोन मोटिबो, साईं दुनिया ते जॾहिं माण्हू मोटे त या त आदम खां वठी मोटे या त अॼु खां वठी मोटे, अॼु खां वठी मोटे त पोइ छा कजे, आदम अलैहिस्सलाम खां मोटे त ईमान त ॿीहर वरी आदम खे उथारिजे, तॾहिं हे मोतबर वरी दुनिया में थी एतिरे 1000 वरनि खां पोइ। मतिलबु त इहो अहिड़ो फ़ैसिलो आहे ऐं अहिड़ी तरह बि ग़लति आहे जीअं नंढड़ो ॿार माउ जे पेट में ॼमे, टंग न अथसि, अखि न अथसि, वात जी बुत का हरकत अथसि, पोइ हाणे इन खे माउ जे पेट में अंदरि वरी उमान जे दुरुस्त थी ठही अचे इन कारखाने में आहे त मुमकिन। अहिड़ी तरह जॾहिं माण्हू पंहिंजी आख़िरत खे विञाए थो वेहे पोइ पिछे मां थी चवंदो त हाणे दुनिया में वञा त वरी ठही दुरुस्त थी अचां, इहो दुरुस्त थियणु अहिड़ो ॾुखियो आहे जहिड़ो माउ जे पेट में ॼावल वार ॿीहर ठही अचे, मुमकिन आहे न। अञा लो ज़िक्र आहे, पोइ इहा सोच कहिड़ी आहे, यकुल यार आहे कदम ते हयाती, जेकर मां ज़िंदगी मोटाए वठां त ॾाढो फ़ाइदो थिए हा, का निकी करे विझां का चङाई कयां। यौम युअज़िब अज़ाबहु अहद, इन अलाह जो अज़ाब अहिड़ो कोई न ॾेई सघंदो कंहिंखे, वला युसिक वसाक हुनजे ॿधण जो ॿधजण कोई न ॿधंदो जहिड़ो इहो शख़्स ॿधंदो। या इंसान ए इंसान ए नफ़्स, ए इंसान जा नफ़्स, नफ़्स आहिनि 3 क़िस्म, हिकिड़ो नफ़्स करार वारो पंहिंजे रब सां करार अथसि, ॿियो आहे नफ़्स नसीहत वठण वारो जेको नसीहत वठी सिधो थी, हिकिड़ो पाण ई तबई तरह सां मुकमल नफ़्स जेको अंबिया करार, उन खां बाद साल नफ़्स तरबियत वठे, तालीम वठे, क़ुरान शरीफ़ जो
असर वठे, इहो नफ़्स जेको आहे इहो ॿिए नंबर जो नफ़्स आहे। ऐं टियों जेको नफ़्स आहे उहो नफ़्स आहे जेको सरकश नफ़्स आहे। नफ़्स टे क़िस्म जा आहिनि, हिकिड़ो नफ़्स अमारो, ॿियो लवामो, ॿियो मुतमइन। मुतमइन उहो आहे जेको अलाह जे तजलियात ते, सिफ़ात ते, अलाह जे इनाम ते, अलाह जे ज़िक्र ते, अलाह जे ॾिन ते हर वक़्तु राज़ी। पोइ उन ताबेदारी में केतिरा माण्हू इन अमन ऐं आराम में अची वेंदा आहिनि। मुतमइन नफ़्स सां वेझे थियण जे करे हीअं करार हुनखे ईंदो आहे जीअं गर्मीअ में माण्हू जो हे जिस्म पघर में आलो हुजे पर बर्फ़ जे भरिसां रखो पघर सुकी वञे। हीअं अंबिया कराम जो नुफ़ूस मुक़दस आहे कुझु नफ़्सनि जे भरिसां जेको वेंदो ऐं उन्हनि सां जेको पंहिंजा तालुकात हासिल कंदो उहा फ़रात हिन कल्ब में पहुचंदी। इहो मुतमइननि में हली फ़रात छो त नुबुवत जो हर कमु हुनखे ॾिसंदा। नबी फरमाए थो बसि सुठी ॻाल्हि ईअं आहे जीअं अकुल तस्लीम करे न करे अती अल्लाह वती रसूल, अलाह जी फरमाबरदारी, अलाह जे रसूल जी फरमाबरदारी बसि। ॿियो आहे जो लवाम मलामत कजेसि ऐं हुनखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाइजनि चङो ठीकु आहे, इहो बि सुठो नज़र आहे। टियों आहे सरकश जेको का चङी ॻाल्हि न मञे। अलाह फरमाए थो त जेके करार वारा नफ़्स आहिनि, मुतमइन नफ़्स आहिनि, उन्हनि खे हुकुम थींदो इर्जी इला रब्बिक, मलाइका ते चवंदा हे करार वारा नफ़्स तो इस्लाम सां, ईमान सां, नबी जे सुन्नत सां, उनजे ताबेदारी सां वॾो करार हासिल कयो आहे। हल हाणे थो हलो रब ॾे, तूं हिते बि करार में होॾे बि करार में। पोइ उनखे अंदरां जिस्म जा हुनखे बिशारत जीअर ई आहे बिशारत मिलंदी आहे माण्हू खे सफ़ा पोइ वक़्त ॾे। मलाइका जी बीहंदा आहिनि मथां, इज़राइल अलैहिस्सलाम हुनखे ॿाहिरि कढंदो, पोइ उते हुनखे इहे बिशारत मिलंदो त अचो हलो उहो हिकदमि तयारु थी वेंदो, ॿाहिरि कढी करे मलाइकनि खे ॾींदो। रेशम जा रूमाल हूंदा वेझे न खणंदा, हलिया वेंदा आसमान ते। जॾहिं जो आसमान जे दरवाज़े ते वेंदा त दरवाज़ो खड़कंदो, मलाइका खोलींदा, पोइ चवंदा त हे केरु आहे? हे साईं फलाणो आहे। ख़ुशबू थी वेंदी, चवंदा मरहबा मरहबा बिल अब्द साले साले बंदे खे मरहबा। असांखे दुनिया में बि मालूम थियो हो त तूं चङो थी गुज़ारियो, अॼु तुंहिंजी अमलनि जी ख़ुशबू थी अचे, हुनखे मरहबा कंदा। वरी ॿिए आसमान ते, टे आसमान ते आला इली किताब मरक़ूम इरशादुल मुक़र्रबून, उते अलाह ताला जो रहमत जो तबको ठाहियो आहे जिते मलाइका बि आहिनि रहमत जा, इहे पाक रूह हुते रहंदा आहिनि, उते पहुचंदो वञे। हीअं थी पवे पोइ रब ताला उन्हनि खे उते पहुचाईंदो। इर्जी इला रबिक, पंहिंजे रब ॾे मोटी हल, राज़ी त मर्ज़ी आहे, ख़ुशि ख़ुशि अलाह खे पसंदि पियल ऐं तूं ख़ुशि थींदड़। उदखिली फी इबादी, मुंहिंजे बाननि में तूं दाख़िल थी, जेके मथे बाना आहिनि सालिह बंदा, जिन खे अलाह तबारक व तआला जो रहमतूं आहिनि सुबुह शाम, उन्हनि सां गॾु तूं बि बीह। वदखिली जन्नती, मुंहिंजे जन्नत जो मुल्क आहे, इन जन्नत में दाख़िल थी। हीअं अलाह ताला उन्हनि बाननि खे उते दाख़िल कंदो ऐं रब तबारक व तआला अहिड़ी तरह सां उन पंहिंजे बाननि खे। इन जे मुक़ाबले में जेके बि ॻाल्हियूं आहिनि सिर्फ़ु तव्हां पाण सम्झो था ऐं क़ुर पाक उन्हनि खे चङी तरह ॿुधायो आहे जाइ ते। ऐं करे दुआ आहे त अलाह ताला इन सालिहीन में असांखे दाख़िल करे ऐं असांजे गुनाहनि खे माफ़ करे, दुआनि खे क़बूल करे, क़ुर शरीफ़ सां असांजो तालुक़ ॾियारे।